अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। शिकारपुर सिंध जो हिकु अहिड़ो शहर, माज़ीअ में ही पेरिस सॾियो वेंदड़ शहर, ख़ुशबूअनि वारो शहर, 5 सदियूं पुराणो, जॾहिं 1716 सन ईस्वी में दाऊद पोटनि हिन शहर जो वजूद रखियो त उन्हनि सोचियो बि न हो त हिते कोई एतिरो ॾहकाव बि पोइ हिते पैदा थींदो। ख़ूबसूरत शहर खे अलाए कंहिंजी नज़र लॻी वई जो हिन जूं रौनकूं सॼियूं ख़तमु थी वियूं। हितां जा शहरवासी, इलाइक़े वासी ख़ौफ़ में वठिजी विया। धमाका, दूंहं ऐं ख़ौफ़ वारी सूरत हाल बणिजी वई। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते न सिर्फ़ु हिते धमाकनि वारी सूरत हाल रही, पर हिते अगवा जी बि हिकिड़ी इंडस्ट्री क़ाइमु थी वई हुई, जंहिं माण्हुनि जूं मतियूं मुंझाए छॾियूं हुयूं। सॼे सिंध मां, बल्कि मुख़्तलिफ़ मुल्क जे हिसनि मां माण्हुनि खे अगवा करे हिन ज़िले जे कंहिं इलाइक़े में रखियो वेंदो हो, जितां भुंग तय करे ऐं उन्हनि माण्हुनि खे पोइ आजो कयो वेंदो हो। हितां जा सघारा माण्हू इन समूरी किरत में मुलवस बि रहिया। उन ज़हनियत वारा, साफ़ ज़हनियत वारा बि माण्हू हिते आहिनि। ज़ाहिर हर हिकु इलाइक़े में माण्हू सुठा ऐं बुरा जिते किथे हुजनि था। हिन शहर में वेझे माज़ी में हिकिड़ो दिलि ॾुखाईंदड़, हाँ ॾारींदड़ वाक़ियो पेश आयो। इमाम बारगाह करबला मौला शिकारपुर शहर जे विच में अहिड़ो धमाको थियो जिते केतिरा ई गभरू जेके आहिनि उहे हितां पंहिंजी माउरुनि खां विछड़ी विया। केतिरियूं वनियूं जेके आहिनि उहे पंहिंजे वरनि खां विछड़ी वियूं, वर उन्हनि खां विछड़ी विया। केतिरा ई घर ॼणा त वीरान थी विया। अहिड़ी सूरत हाल में हितां जी जेका ज़िले पुलिस इंतिज़ामिया आहे उन कहिड़ो किरदारु अदा कयो ऐं कुझु जवाबदार गिरफ़्तार थिया, उन मुतलिक़ केतिरी अॻु भराई थी सघी, उन हवाले सां असां सां अॼु गॾु आहिनि शिकारपुर ज़िले जा एसएसपी साक़िब इस्माइल मेमन साहब। साक़िब इस्माइल मेमन साहब सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एसएसपी तौरु रहिया आहिनि, पर शिकारपुर में उन्हनि जी मुक़ररी खां पोइ ही तमामु वॾो वाक़ियो पेश आयो हो। उन हवाले सां उन सां ॻाल्हाईंदासीं त शिकारपुर के रहज़न शिकारनि आख़िर कीअं शिकार कयो। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साक़िब साहब, तव्हां शिकारपुर में एसपी थिए को तव्हांखे घणो वक़्तु न थियो आहे, कुझु महीना थिया आहिनि। अल्लाह साईं रहम करे तमामु वॾो वाक़ियो पेश आयो। हितां जी सूरत हाल छा आहे हाणे मौजूदा वक़्त में? जेकॾहिं तव्हां धमाके जे हवाले खां पुछो था त उन में त तव्हांखे ख़बर हूंदी त जेको आहे सो उन जा मुख्य जवाबदार जेके आहिनि उहे गिरफ़्तार थी चुका आहिनि ऐं अञा 3-4 ॾींहं 2-3 ॾींहं अॻे असां हिन जो 3 जवाबदार बि गिरफ़्तार कयो आहे ऐं हिन में अञा कुझु गिरफ़्तारियूं जेके आहिनि से अञा बि एक्सपेक्टेड आहिनि उन्हनि जे जेके इंकशाफ़ात आहिनि उन्हनि जी बुनियाद ते। त बेसिकली इहे टेरर जेको नेटवर्क आहे हिते जो, उहो अॼु जो न आहे। उन जी हिस्ट्री जेका आहे उन जो पहिरियों वाक़ियो त 2010 में थियो हुयो ऐं उन वक़्तु जेकॾहिं सुत थी उन ते को कमु थिए हा ऐं उनखे सिर्फ़ु इहो सम्झी करे जेको आहे सो इन खां जेको आहे सो पंहिंजो मुंहुं फेरियो न वञे हा त बसि ॿाहिरां खां को आयो हूंदो ऐं उन धमाको करे छॾियो। पर जेकॾहिं उन ते सिर्फ़ु इहो ॾिठो वञे हा त भई लोकल टारगेट्स जॾहिं सिलेक्ट थियो, लोकल माण्हू खे टारगेट कयो वियो त यकीनन उन में को लोकल इन्वॉल्व हूंदो, पोइ फैसिलिटेशन जी हद ताईं या उनखे जेको आहे सो लॉजिस्टिक प्रोवाइड करण जे लाइ त उहो केतिरनि ई एंगल्स खां इहो कयो वञे हा त शायदि इहे एतिरा सारा धमाका बाद में न थियनि हा। पर जॾहिं असां वटि एतिरो वॾो, जीअं तव्हां चयो त हाउ ॾारींदड़ वाक़ियो थियो जंहिंमें 5-8 माण्हू शहीद थी विया ऐं काफ़ी सारा ज़ख़्मी थी विया 100 जे क़रीब, त उहे उनखां पोइ असां हिन खे चैलेंज वठंदे इन ते जेको आहे सो प्रोफेशनली कमु कयो ऐं 4 हफ़्तनि जे कलील अरसे में असां इहो टेरर नेटवर्क वाइखो कयो ऐं उन जा मुख्य माण्हू गिरफ़्तार कया, जिन न सिर्फ़ु हिन धमाके में जे बारे में जेको आहे सो पंहिंजी उन्हनि जी इन्वॉल्वमेंट हुई उहा ॿुधाई, पर हिन ज़िले में तोड़े जैकबाबाद ज़िले में थियल इन ई नेचर जो हिकिड़ो वाक़ियो हुयो, उन जे बारे में बि जेको आहे सो पंहिंजी इन्वॉल्वमेंट जे बारे में ॿुधायो ऐं जिन सां उहे सभु केसिस ट्रेस थिया। पर जेको आहे सो हे मतिलबु आहे दहशतगर्द तंज़ीमनि जो जेके पाबंदी पियल तंज़ीमूं आहिनि उन्हनि जो नेटवर्क आहे ऐं हीअ जेको आहे सो हिन में ॿिया हिननि जा खोड़ सारा अञा ॿिया ज़रूरु मेंबर्स हूंदा जेके कुझु असांजे सूबे सां मुतलका हूंदा, कुझु लाॻा बराबरि में बलूचिस्तान सां जेको आहे सो वास्तो रखंदड़ हूंदा। उन्हनि ते जेको आहे सो कॉन्स्टेंटली कमु हले थो ऐं इंशाअल्लाह उहे बि सभु गिरफ़्तार थींदा। एटलीस्ट उहे वाइखा ज़रूरु थी विया आहिनि ऐं जेका शइ अॻे माना कंहिंखे ख़बर न हुई त
जेको आहे सो हिते इहो केरु करे रहियो आहे या इहो शायदि उनखे लोकल फिनोमिनन सम्झो ई न पियो वियो। पर तव्हां चओ था त उहे माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, तव्हांजे ख़्याल मूजिबि जेके जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि बसि इहो एतिरो ई नेटवर्क हो या हे कंट्री वाइड हिकिड़ो वॾो नेटवर्क आहे? जीअं तव्हां ॻाल्हि कई त बंदी मढ़ियल तंज़ीमनि जा माण्हू आहिनि जेके अहिड़े क़िस्म जूं कार्रवायूं कनि था, ज़ाहिर त इहो त कंट्री वाइड हूंदो। गिरफ़्तार थियल जवाबदार बसि इहे एतिरा ई आहिनि या वधीक अञा कुझु अहिड़ा एलिमेंट्स मिलनि था? जी, इहो त ॾिसो, हे कोई चंद माण्हुनि जी गेम नाहे हूंदी। हे हिकिड़ो, मां जीअं अर्ज़ु कयो त हिकिड़ी मुल्की लेवल जी तंज़ीमूं आहिनि जेके सॼे मुल्क में जेको आहे सो दहशतगर्दी जूं कार्रवायूं करनि थियूं ऐं उन्हनि जो नेटवर्क ज़ाहिर आहे। ऐं इन ॻाल्हि ते बि गौर करण जी ज़रूरत आहे त उन्हनि शिकारपुर खे छो चूंडियो, फोकस शिकारपुर छो चूंडियो, ठीकु आहे न। ऐं उनखां पोइ तवातर सां 2010 खां कॉन्स्टेंटली वाक़िया थींदा रहिया, उन ते मतिलबु लोकली का उन ते शायदि कार्रवाई न थी सघी, फॉर मे बी को क्लू न हुजे या को वजह हुजे। त चवण जो मक़सदु इहो त जेसि ताईं उहो इहो चवणु त बसि इहे 2-3 माण्हू हुया उन वक़्त में वाक़िए थियण बावजूदि सीरियस थियणु न थियणु तव्हां नथा सम्झो त हिकिड़ी डिपार्टमेंटल हिकिड़ी ज़िमेदारी जेका करणु खपे उन कई, उहा हिकिड़ी बददियानती न हुई? न, मां ईअं नथो सम्झां। ज़ाहिर आहे जेके उन वक़्तु जिन जे टाइम में इहो वाक़ियो थियो हूंदो उन्हनि यकीननि पंहिंजे तरफ़ां न घटायो हूंदो, पूरी कोशिशि कई हूंदी ऐं हिकिड़े अधु केस में जवाबदार गिरफ़्तार बि थिया आहिनि, बल्कि शायदि 2 केसिस में थिया आहिनि। त इहो न आहे त उन्हनि एफर्ट न कई हूंदी, उहो जेको आहे सो उन्हनि खे न, मां इहो बि न चवंदुमि त, ऐं मूंखे लफ़्ज़ मुंहिंजे वात में पुट न कयो त जेको आहे सो मां तव्हांखे ॿुधायां उन्हनि पंहिंजी एफर्ट यकीननि पूरी कई हूंदी ऐं उन्हनि खे ज़ाहिर जॾहिं 2 केसिस कुझु न कुझु उन्हनि खे लिंक हुयो, क्लू हुयो, त उन्हनि उहे पकड़िया हुया। पोइ वधीक छा आहे त जेको टेररिज़म आहे न, इहा तव्हांजे ख़्याल मूजिबि जेतिरो उन कयो एतिरो ई करे पिए सघिया? इहो बि मां नथो चई सघां त इन खां वधीक। ॾिसो, हर शइ में मां पंहिंजे हिन में बि चवां थो न त अञा हिन में फर्दर आहे। इहो चई छॾणु त बसि हिते लीक लॻाए छॾिजे, ईअं बि न आहे। त उन ते फर्दर एफर्ट थियणु खपंदी हुई ऐं हाणे बि थियणु खपे। त उन में जेको आहे सो इहो जेतिरो इन ई नेटवर्क सां लाॻापियल माण्हू आहिनि उन्हनि में जेतिरा तव्हां, पोइ उन में कुझु स्लीपर सेल्स हूंदा, उहे स्लीपर सेल्स एक्सपोज़ करण जी ज़रूरत आहे त जीअं सुभाणे ॿीहर कॾहिं जेको आहे सो इन क़िस्म जा माण्हू जिन जी ज़हन साज़ी थियल आहे या जेके इन्हनि टेरर कैंप्स सां विज़िट करे आया आहिनि, जेके इहे पाबंदी मढ़ियल तंज़ीमनि जा किथे न किथे उन्हनि जो वास्तो रहियो आहे, उहे जेके अॼु त डॉर्मेंट आहिनि, ख़ामोश आहिनि, सुम्हिया पिया आहिनि, पर उहे उन्हनि जे अंदरि उहा पोटेंशियल आहे, उन्हनि जी उहा ट्रेनिंग कयल आहे, उहे कंहिं बि ॿिए स्टेज ते जेको आहे सो वापसि ख़लील या ग़ुलाम रसूल या ज़मीर थी सघनि था। अहिड़ा जीअं तव्हां सवेर ॻाल्हि कई त शिकारपुर ई फोकस छो, उन हवाले सां तव्हां कुझु ॿुधाए रहिया त भले छो शिकारपुर छो? ॾिसो, इहो त उनजी हिकिड़ी त ॾाढी कॉमन ऐं जनरलाइज़्ड क़िस्म जी एक्सप्लेनेशन हमेशह ॾिनी वेंदी आहे त प्रॉक्सिमिटी आहे बलूचिस्तान सां, ईज़ी जेको आहे सो उहो आहे। त उनखां अलावा मां सम्झां थो त जैकबाबाद वधीक आहे, त जैकबाबाद में वाक़िया थिया बि आहिनि। हिकिड़ो माइनर वाक़ियो थियो हो, उनखे बि माइनर न चवंदासीं, माइनर न चओ, धमाको थियो जंहिंमें हिकिड़ो माण्हू एक्सपायर थियो, कुझु ज़ख़्मी थिया ऐं उहा बि हिकिड़ी बुनियादु हुई न। ॾिसो, हर शइ जी हिकिड़ी बुनियादु हूंदी आहे, उन बुनियाद खां पोइ उहो वॾो वणु थींदो आहे। ऐं त इहा न आहे त उते नाहे थियो। जैकबाद में जेको आहे सो एक्सप्लोज़िव्स बि पकड़िया, जेके एक्साइज़ पुलिस पकड़िया, जेको हिकिड़ो माण्हू जेको आहे सो उहो जेल में बि आहे उन हवाले खां। त ईअं न आहे त उहो उनखे टारगेट न करिणो हुयो या उन में ॿिया रीज़न्स इहे बि थी सघनि था त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जा माण्हू जेको आहे, कुझु माण्हू जेके आहिनि उहे जॾहिं पाबंदी मढ़ियल तंज़ीमनि में उन्हनि जी एक्टिविटी हूंदी आहे त उन्हनि जे लाइ पंहिंजे इलाइक़े में ऑपरेट करणु रिलेटिवली ईज़ी हूंदो आहे निस्बतन ॿिए इलाइक़े में। त उन ई करे हिकिड़ो ॿियो रीज़न इहो आहे बिसाइड्स प्रॉक्सिमिटी विद जैकबाबा। थर्डली, जेको इहो पाबंदी मढ़ियल तंज़ीमूं जेके आहिनि उन्हनि जो जेको बलूचिस्तान वारो नेटवर्क आहे उनखे कॉन्स्टेंट सपोर्ट जेका आहे उहा ईज़ी एक्सेस जी सूरत में हिन सॼे लंघ मां मिले थी। त उन जे करे जेको आहे सो इहो बि हिकिड़ो फैक्टर आहे। साकिब साहब, ॾिसो, जीअं तव्हां ॻाल्हि कयो था त बलूचिस्तान खां उनखे हिकिड़ी सपोर्ट मिले थी ॾोहारी सरगर्मियूं करण जे लाइ। जैकबाबाद में बि बिल्कुलु वाक़िया थिया आहिनि, रेलवे ट्रैक ते धमाका थिया आहिनि, साईं हुसैन शाहरो धमाको थियो, बिल्कुलु थियो। पर हिकिड़ो रस्तो ठहियलु आहे बलूचिस्तान जे जेका ॾोहारी माण्हू आहिनि या सिंध जा जेके ॾोहारी माण्हू आहिनि उन्हनि हिकिड़ो नेटवर्क ठाहियो आहे, हिकिड़ो रूट ठाहे छॾियो आहे जेको तव्हांजे गोलो दड़े खां जैकबाबाद जे शेरापुर खां क्रॉस कंदो उस्ता मोहम्मद ताणी इहो हिकिड़ो रस्तो वञे थो।
को हाईवे सां इहे माण्हू ज़ाहिर आहे कोन ईंदा हूंदा एॾो वॾो को सामान खणी करे, इन खे ब्रीच करण जे लाइ इंतिज़ामिया छा कयो आहे? ॾिसो, ही रूटीन पुलिसिंग न आहे। जीअं जनरल फिज़िशियन हूंदो आहे ऐं स्पेशलिस्ट हूंदो आहे न, हे स्पेशलिस्ट जो कमु आहे ऐं हिन खे सम्झण जे लाइ बि थोरो पंहिंजे माइंड खे आम पुलिसिंग खां, आम फिज़िशियन जो केस न आहे, आम फिज़िशियन जो केस न आहे, आम पुलिसिंग खां जेको आहे न थोरो पंहिंजो माइंड त भई पिकेट लॻाए छॾिबी फलाणे रस्ते ते त हितां मूवमेंट न थींदी, उन पिकेट सां कुझु न थींदो, ठीकु आहे न। हे बाक़ाइदा इंटेलिजेंस ड्रिवन ऑपरेशन्स जे ज़रिए ई हमेशह क़ाबू ईंदो। ऐं इहो बि तव्हां पंहिंजे ज़हन में न रखो त उहो मेन हाईवे मां न लंघंदा, नथा लंघी सघनि, इहो को एतिरो कुझु बि थी सघे थो। ॾिसो न, जैकबाबाद में जेके एक्सप्लोज़िव्स पकड़िया उहे को कचे वारे रस्ते तां त कोन पिया आया, उहो त मेन हाईवे ते पिया आया। हाणे इहो त पकड़जी पियो, इन मां साबित इहो थिए थो जॾहिं हुननि इहो रस्तो वरितो, ज़ाहिर ॾिसो न, जॾहिं को माण्हू एक्सप्लोज़िव सां मूव करे थो त उहो एतिरो सारो पंहिंजे पाण सां हिकिड़ो रिस्क खणे थो। उहो मूंखे लेट मी प्लीज़ कंप्लीट करण ॾियो। जॾहिं उहो एतिरो वॾो रिस्क खणे थो त मे बी उन रस्ते तां अॻे बि गुज़रियो हुजे न, या हुनखे उहो ख़ौफ़ या ख़तरो उन रस्ते तां नाहे फील थियो बनिस्बत जो हू कचे वारो ॾुखियो रस्तो वठे, त इहो को ज़रूरी न आहे। ऐं दीज़ ऑपरेशन्स नीड टू बी ऑलवेज़ नीड टू बी इंटेलिजेंस ड्रिवन। ईअं न आहे त तव्हां हर गाॾी खे रोकींदो हुन में तव्हांखे इहो कामयाबी ईअं थींदी। जीअं ॾिसो, कुझु साल अॻु में जैकबाबाद में एक्साइज़ पुलिस हिकु अबाबकी हुयो जंहिंखे पकड़ियो हो, जंहिं वटां काफ़ी सारो मवाद हथायो। उन इन ॻाल्हि जो इक़रार बि कयो हो त हुनजो टारगेट शहबाज़ बैस हुयो, उन में हुनखे धमाको करणो हो। एॾी वॾी हिकिड़े जवाबदार पकड़जण जे बावजूदि इंतिज़ामिया विजिलेंस छो न थी, या इंटेलिजेंस साइड ते उन्हनि वर्क छो न कयो जो तवातर सां अहिड़ा वाक़िया थींदा रहिया? मां हाणे उन वाक़े खां वाक़िफ़ न आहियां, उहो जैकबाबाद में थियो हुयो, आई डोंट नो, मूंखे ख़बर न आहे उनजी छा डिटेल आहे या छा आहे, उहो त यकीननि कमु थियो हूंदो। केतिरो ॾिसो, मां जीअं पहिरीं चयो त हिन में केतिरियूं सारियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके शेयर थींदियूं आहिनि, जेके प्रिंट या इलेक्ट्रॉनिक मीडिया में ईंदियूं आहिनि, केतिरियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके राज़ रहिजी वेंदियूं आहिनि, उन्हनि ते पोइ बाद में कमु हलंदो रहंदो आहे। मूंखे हिन वाक़े जी एग्ज़ैक्ट डिटेल ख़बर न आहे, त ज़ाहिर आहे जिन उनखे जंहिं दौर में पकड़ियो हूंदो उन्हनि हिकिड़ी ज़ाहिर वॾी कार्रवाई कई आहे, जीअं तव्हां ॿुधायो था, हिकिड़े वॾे इमिनेंट थ्रेट खे उन्हनि अवॉइड कयो, त यकीननि उन ते उनखे अॻियां बि कमु कयो हूंदो। ॾिसो, तव्हां हाणे हिकिड़े वॾो वाक़ियो थियो, उनजे जवाबदारनि खे तव्हां पकड़ियो बि सही, यकीननि हिन में कोई शक कोन्हे, काफ़ी सारो पुलिस वर्क कयो हुन ते। तव्हां ॾाढो वेझो को इन माण्हुनि खे ॾिठो, इन केस खे हैंडल कयो, सॼे खे तव्हां इंट्रोगेट बि कयो। तव्हांजे ख़्याल में हीअ छा आहे? हिकिड़ो माइंड सेट आहे, मसलिक जी नफ़रत आहे, या हिकिड़ी इंतिहा पसंदी आहे? हीअ छा आहे? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त बेसिकली जेको 80s में जेको अफ़गान वॉर जे ज़माने में जेके शयूं थियूं, उन खां पोइ हिकिड़ी ज़हन साज़ी थी वई माण्हुनि जी। कुझु माण्हुनि जा दुकान खुली विया मज़हब जे नाले ते, ऐं उन्हनि ते प्रॉपर चेक न रहियो, ऐं नतीजतन जेको आहे सो कुझु माण्हुनि पंहिंजी उन दुकानदारी जे आड़ में जेके यंग ऐं जेके तमामु बिल्कुलु इमेच्योर ज़हन जेके आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजे ज़ाती कुदनि कमनि जे लाइ उन्हनि खे मोटिवेट कयो, उन्हनि खे ट्रेन कयो, ऐं उहे कंदा था रहनि। ऐं उहो पंहिंजो कुल इहो लोकलाइज़्ड फिनोमिनन न आहे, हिन जे पोयां ज़रूरु मतिलबु इलाही वॾी जेके असांजे मुल्क जा दुश्मन आहिनि, होस्टाइल एजेंसीज़ आहिनि, उन्हनि जी इन्वेस्टमेंट आहे, ऐं उहे सिर्फ़ु इन्हनि सभिनि जो हिकु ई एजेंडा आहे। लेट मी टेल यू, जेतिरियूं बि इहे तंज़ीमूं आहिनि पाबंदी मड़ियल हुजनि, उन्हनि जो हिकिड़ो ई एजेंडा आहे त हिन मुल्क में जेको आहे सो हिकिड़ी कॾहिं फ़िरकावारियत जे नाले ते, कॾहिं मसलक जे नाले ते, कॾहिं माइनॉरिटीज़ जे लाइ अहिड़ा प्रॉब्लम्स क्रिएट कजनि त हिकु त हिते जी इकॉनमी कमज़ोर थिए, हिते माण्हू जेके पढ़िया लिखिया माण्हू आहिनि उहे ॿाहिरि भॼी वञनि, हिते रोज़गार जा मौक़ा ख़तमु थियनि, हिते डेवलपमेंट न थिए, ऐं जेको हिते जो स्ट्रक्चर आहे, गवर्नमेंट जो स्ट्रक्चर आहे, उहो ॾींहुं ब ॾींहुं कमज़ोर थींदो वञे, ऐं अञा माण्हुनि जो जेको थोरो थको बिलीफ आहे गवर्नमेंट में या स्टेट में, स्टेट जी रिट में, उहो कमज़ोर थींदो वञे, त जीअं इहो वधीक फर्दर जेको आहे सो जेको असांजो सोशल सेटअप आहे उहो वीक थींदो थींदो उहो वञी लोकलाइज़्ड बुनियादनि ते बीह रहे, जिते जीअं वार लॉर्ड्स हुजनि, जेके जीअं अफ़गानिस्तान में रहियो आहे, त उन्हनि जो कब्ज़ो थी वञे आहिस्ता आहिस्ता। यानी बेसिकली तव्हांजी मुल्क जी बुनियादनि खे कमज़ोर करण जी हिकिड़ी साज़िश आहे। वतन अज़ीज़ खे नुक़सानु पहुचाइण जे लाइ बैन अल क़ौमी सतह ते साज़िशूं थियनि थियूं, जंहिंजा ही बि हिकिड़ा
हल्का क़दम आहिनि। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे नंढी ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में ॿीहर भलीकार। सही, तव्हां सवेर ॿुधायो पियो त तव्हां हुन ते काफ़ी कमु कयो आहे ऐं उन नेटवर्क खे अञा बि ॾिसो पिया, ॾोहारी नेटवर्क खे। तव्हांजे ख़्याल में इहे माण्हू हिते जेके लोकल सिता ते जेके उन्हनि खे सहूलियतकार आहिनि, जेके उन्हनि खे सहूलियतूं ॾियनि था, अञा हिकिड़ो नेटवर्क विछायल आहे या तव्हांखे यकीन आहे तव्हां उनखे टोड़े चुका हो? ॾिसो, इहो सवाल बेसिकली त सवाल ते ई मां एतिराज़ आहे। कुझु शयूं छॾींदा बि कयो त जेके उन्हनि जे पकड़जण खां पोइ बि एक्सपोज़ थियनि। प्लस मां तव्हांखे दहशतगर्द तंज़ीमनि जी नेटवर्किंग जे बारे में ॿुधाए छॾियां। उन्हनि जो जॾहिं हिकिड़ो नेटवर्क एक्सपोज़ थी वेंदो आहे न, पोइ उन नेटवर्क खे ई अबैंडन करे छॾींदा आहिनि, पोइ ॿिए नेटवर्क ते हलिया वेंदा आहिनि। त उहो यकीननि उन्हनि सभिनि ते जेको आहे सो कमु हलंदो रहंदो आहे ऐं कॉन्स्टेंट कमु हलंदो आहे। हाणे त ज़ाहिर आहे हे सॼो रीजन, नॉट ओनली शिकारपुर बट सॼो रीजन जेको आहे न सो फोकस्ड आहे ज़ाहिर आहे मुल्की लेवल ते ऐं सूबाई लेवल ते। त उन में इन तरह जूं जेके बि तंज़ीमूं आहिनि उन्हनि ते ॾाढी क्लोज़ वॉच हूंदी आहे ऐं उन्हनि जा जेके कनेक्टेड लिंक्ड माण्हू हूंदा आहिनि उन्हनि ते वॉच हूंदी आहे त जे ख़ुदा न ख़ास्ता ही को ॿियो अहिड़े क़िस्म जो मज़मूम कमु करे न वञनि त उन्हनि ते यकीननि कमु हलंदो रहंदो आहे। उन्हनि ते अञा ताईं कमु हले पियो। हाणे शिकारपुर में हिन वक़्तु सूरत हाल कीअं आहे? अमन अमान में कुझु बहितरी आई आहे तव्हांजे ख़्याल में, या माण्हुनि जे ज़हन ते अञा ताईं ख़ौफ़ बि उहो ई साॻियो मौजूदु आहे ऐं उहा सूरत हाल बि अञा ताईं पेचीदा आहे? साईं, जॾहिं हे ब्लास्ट थियो हुयो त 30 जनवरी ते, त उन जनरली पब्लिक जी परसेप्शन इहा हुई त 2010 में बि थियो, 2013 में बि थियो, 2013 में 2-3 वाक़िया थिया, त अॻे वांगुरु बसि लह मिटी थी वेंदो। ज़ाहिर आहे 65 माण्हुनि जूं डेड बॉडीज़ हुयूं, घिटी घिटी घर घर जेको आहे सो लाश मातम हुयो। त जनरली पब्लिक जो बि ईअं ई हो त बसि हे 4-6 ॾींहं जेको आहे सो 8 ॾींहं ईअं थींदो। पर असां हिनखे एज़ अ चैलेंज वरितो ऐं इनखे ईअं सम्झोसीं त जेकॾहिं हींअर हे न थींदो, ट्रेस न थींदो, त हे ॿीहर हिन खां बि वधीक जेको आहे सो ख़तरनाक नमूने स्ट्राइक कंदा। ऐं उहे माण्हू जॾहिं पकड़िया विया त उन सां बिसाइड्स इन ॻाल्हि जे त पब्लिक जो हिकिड़ो कॉन्फिडेंस रिस्टोर थियो लॉ इन्फोर्सिंग एजेंसीज़ जे अंदरि। ॿियो उन्हनि खे इहो थियो अहसासु त भई जेको आहे सो वाक़ई जेको आहे सो सीरियसली जॾहिं कमु थियो त इहे जवाबदार पकड़िया विया। सेकेंडली जॾहिं उन्हनि खे पकड़ियो वियो त उन मां इहो वाक़ई असांजो जेको ख़दशो ऐं मुंहिंजो या ख़ौफ़ जेको हुयो उहो बि सही साबित थियो, बिकॉज़ हू त तमामु जल्दी ॿीहर स्ट्राइक करण जी प्लानिंग करे रहिया हुया। उन्हनि वटि ख़ुदकश जैकेट्स हुयूं, उन्हनि वटि छा न हुयो, पूरी हिकिड़ी बॉम्ब मेकिंग फैक्ट्री हुई। पर उन बॉम्ब मेकिंग फैक्ट्री खे त हू बाद में यूज़ करनि हा, उनखां पहिरीं उन्हनि प्रेशर कुकर बॉम्ब जी तयारी करे छॾी हुई ऐं हू माना बाक़ाइदा जेको आहे सो जेको हिकिड़ो इंस्टिगेटेड ब्लास्ट हुजे हा उहो हो करनि हा। माना हिकिड़ो पहिरीं जेको आहे सो सेक्टेरियन मर्डर करे उनखां पोइ उनजे नतीजे में छा आहे त रूटीन आहे त जेको आहे सो उनजे ख़िलाफ़ु उनजी मज़म्मत जे लाइ जेको आहे सो ज़ाहिर आहे पब्लिक ॿाहिरि ईंदी आहे, प्रोटेस्ट कंदी आहे, धरना हणंदी आहे, त उन ई धरणे खे बि टारगेट करण जो उन्हनि जो प्लान हुयो। त इहो सॼो पकड़जण सां यकीननि पब्लिक जे अंदरि कॉन्फिडेंस रिस्टोर थियो ऐं पब्लिक उनखे ओपनली एप्रिशिएट बि कयो। ॾिसो, हे त हिकिड़ो पासो थी वियो, पुलिसिंग कई, इहो समूरा ॾोहारी बि पकड़िया, इहे फैक्ट्रीज़ वग़ैरह जी जेका तव्हां ॻाल्हि कयो था उहे बि ट्रेस आउट थी वियूं, सभु कुझु थियो। पर माण्हुनि जे ज़हन ते जेको ख़ौफ़ वेठल हो उन हवाले सां हिकिड़ो जेको सिविल सोसाइटी खे किरदारु अदा करणो खपंदो हो त बावर हिकिड़ो कराइणो आहे त पुलिस एतिरा सारा ॾोहारी बि पकड़िया आहिनि। उन हवाले सां हितां जी जेका लोकल सिविल सोसाइटी आहे, हितां जी जेका पॉलिटिकल साइड आहे, उन्हनि जो केतिरो कोऑपरेट रहियो? साईं, कोऑपरेशन सिविल सोसाइटी जेको आहे सो यकीननि उन्हनि पंहिंजे फॉर्म में पंहिंजी जेका उन्हनि जी हैसियत या जेका उन्हनि जी से जेतिरे क़दुरु आहे उन्हनि इन वाक़ियो जॾहिं थियो तॾहिं उनजी निंदा बि कई, उनखे जेको आहे सो बाक़ाइदा हिते मेणबतियूं ॿारे भेटा बि पेश कई ऐं उनखां अलावा जेको आहे सो हिकिड़ो ॾाढो ग़म जो उन्हनि जो ई सूरत हाल ऐं पॉलिटिकली गवर्नमेंट जेको आहे सो तमामु घणो कॉम्पनसेट कयो, हिस्टोरिक कॉम्पनसेशन ॾिनी ऐं जेको आहे सो अञा बि उन में अञा बि जेको आहे जॉब्स वग़ैरह बि ॾियण जो ऐलान कयो आहे। त उनखां अलावा जेका आहे सपोर्ट त यकीननि जेको आहे सो सोसाइटी कई, पर जेका मुंहिंजी पंहिंजी जेका परसेप्शन हुई त जनरली माण्हुनि खे यकीन न हुयो। जीअं यकीन इहो असांखे न पियो अचे उन वक़्तु हेतिरो वॾो वाक़ियो थी वियो आहे ऐं असांजे अखियुनि जे अॻियां, हालांकि असांजे बि बैकग्राउंड ते असां ॾिसूं त 5 सालनि खां वाक़िया तवातर सां थी रहिया हुया,
पर हिकिड़ो जीअं असां बि इहो आर्ग्यू कंदा हुआसीं त कराची खां अलावा सिंध में सिर्फ़ु शिकारपुर में अॻे सुइसाइड बॉम्बिंग थी आहे, पर जॾहिं प्रैक्टिकली थी वई त उहो हिकु लम्हे जे लाइ असांखे बि यकीन न पियो अचे। त लाइक वाइज़ थियण खां पोइ पब्लिक खे बि बिल्कुलु इहो यकीन न हुयो त को इहे माण्हू वाइखा थींदा या ॿधबा या इन्हनि जे ख़िलाफ़ु को एतिरो भरोसो न हो भरोसो पुलिस ते, छो जो माज़ी में अहिड़ा के नतीजा बहितर न मिलिया। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि, ताज़ो वाक़ियो थी चुको हो, माण्हू ॾाढा इमोशनल हुया, माण्हू कावड़ में बि हुया, उन जे बावजूदि तव्हां नमाज़ जनाज़ा में शिरकत कई, तव्हां उन वक़्तु छा पियो फील कयो? त हिकिड़ो जज़्बाती रिएक्ट बि थी पिए सघियो या? साईं हिते इन ई जाइ ते मां इहो 2-3 शयूं चवणु चाहींदुमि। हिकु त जेका असांजे सिंध जी सोसाइटी जे बारे में ॻाल्हि कई वेंदी आहे हमेशह, त हिते सहप आहे, बर्दाश्त आहे, सूफ़ीज़म आहे या इन क़िस्म जूं ॻाल्हियूं, त उहा बर्दाश्त थोरी घणी इन मौक़े ते नज़र आई। त न त तव्हां हाणे ॾिठो हूंदो त लाहौर में ब्लास्ट थियो, योनाबाद ॾाढो रिएक्ट कयो माण्हुनि, उहो मुनासिबु न हूंदो आहे, पर ॾाढो उन में मीडिया ॾाढो प्रॉपर पॉज़िटिव रोल अदा कयो। मतिलबु जेकॾहिं हूंदो आहे न तेल हारण वारे कम में न लॻा, हुननि हिन शहर खे, हिन सूबे खे, हिन मुल्क खे पंहिंजो सम्झियो, ओन कयो, ऐं उन्हनि अहिड़ी का बि माना हिकिड़ी पंहिंजो मौक़िफ़ इन क़िस्म जो न ॾिनो जंहिंसां बाहि खे तेल मिले या बाहि में तेल हारिजे, बरंदीअ ते तेल न कयो। न सिर्फ़ु इन्हनि, पर इवन उनजो क्रेडिट तव्हां जेके मसलकनि जा जेके नुमाइंदा आहिनि मुख़्तलिफ़ मसालिक जा, उन्हनि बि पॉज़िटिव रोल अदा कयो ऐं हिक ॿिए ॾे अचण वञण जो सिलसिलो जारी रखियो, जंहिंसां कंहिं बि क़िस्म जी का अहिड़ी सूरत हाल डेवलप न थी। त इन जे करे जेको आहे सो उहो को इन क़िस्म जो वाक़ियो फर्दर न थियो। जिते किथे तव्हां मुंहिंजो पुछियो त मां ज़ाहिर मुंहिंजी ड्यूटी आहे, मां जनाज़ नमाज़ में शिरकत कई, उनजो मक़सदु इहो हो त अशोर करणु, हिकु त सिक्योरिटी पॉइंट ऑफ व्यू खां, प्लस सेकेंडली मां जेको आहे सो उन वक़्तु हिकिड़ी ॻाल्हि कई हुई उन्हनि सां जेके शहीदनि जे वारसनि सां, त उन वक़्तु मुदई बि मां हुयुसि, मुलज़िम बि मां हुयुसि। वरी जॾहिं हा, त उन वक़्तु मां जॾहिं पकड़िजी आहे त मां चयो हाणे मां सिर्फ़ु मुदई रहिजी वियो आहियां। त उहो ई, ऐं उनखां अलावा मां पहिरियों जेको जुमो थियो हिकिड़े जुमे 30 जनवरी ते जॾहिं इहो वाक़ियो थियो, उन खां पोइ 6 फरवरी ते जेको पहिरियों जुमो थियो, मां उन ते बि वञी उते इन्हनि सां गॾु नमाज़ पढ़ी। ऐं मां उनजो बेसिकली 2-3 मक़सदु हुया। हिकिड़ो मक़सदु इहो हुयो त असां दहशतगर्दी खां डिॼूं नथा, ऐं असां दहशतगर्दी जेका आहे सा उहा असांखे जेको आहे सो पंहिंजे मस्जिदनि में, इमाम बारगाहनि में या चर्चिस में, मंदरनि में वञण खां नथी रोके सघे। असां हुते वेंदासीं, पंहिंजी इबादत कंदासीं। सेकेंडली मां इहो चाहियो थिए त कहिड़े बि माण्हू मसलक जो हुजे, जेको आहे सो जेकॾहिं अलाह जे अॻियां झुकणो आहे त उन जे लाइ गॾिजी नमाज़ पढ़ण में को हर्ज न आहे। त उन ई करे मां उन ई महिल ते जेको आहे सो ज़ाती पाण पंहिंजी जुमे जी नमाज़ बि जेका असां उते पढ़ी। पर ॾिसो हाणे जेके ॾोहारी सरगर्मियूं थियनि थियूं, ॾाढो जिदत आई आहे उन्हनि में, उन्हनि जो हमले करण जो तरीक़ेकार अहिड़ो आहे, उन्हनि वटि अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे सोचणु सम्झणु पकड़ण जे लाइ पुलिस खे बि खोड़ सारा वसीला खपनि। हीउ ज़िलो सूबाई असेंबली जे स्पीकर जो ज़िलो आहे, सिंध असेंबली जे अपोज़िशन लीडर जो ज़िलो आहे, पॉलिटिकल साइड खां ॾाढो सघारो किरदारु आहे हिते। पुलिस एतिरी उनखे फैसिलिटेट कयो वियो आहे त इन शयुनि खे फेस करे या मुहाॾो अटकाए। ॾिसो पुलिस बेसिकली जेका आहे न, हे जेको काउंटर टेररिज़म आहे न, हे बेसिकली पुलिस जो जेका ट्रेनिंग आहे न, उहा ई काउंटर टेररिज़म जे लाइ नाहे हूंदी। पुलिस जी ट्रेनिंग जेका हूंदी आहे उहा जनरल लॉ एंड ऑर्डर ऐं क्राइम प्रिवेंशन ऐं डिटेक्शन जे लाइ हूंदी आहे, आम तौर ते तहफ़ुज़ वारी ॻाल्हि आहे। जी, काउंटर टेररिज़म जे लाइ ॾिसो तव्हां त काउंटर टेररिज़म खे मुंहुं ॾियण जे लाइ इवन पुलिस जा बि हिकिड़ा स्पेसिफिक दस्ता जेके आहिनि ट्रेन कया वेंदा आहिनि, ऐं उहे बि सिर्फ़ु स्ट्राइक फोर्स जी हद ताईं हूंदा आहिनि। उहे माना जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता किथे को वाक़ियो थिए थो पियो, रेस्क्यू सर्च एंड सीज ऑपरेशन आहे या रेस्क्यू ऑपरेशन आहे, त उहे जेके स्पेशल दस्ता हूंदा आहिनि उहे वञी उते एंट्री कंदा आहिनि, ऐं जेकॾहिं का हॉस्टेज सिचुएशन आहे त उते जेको आहे सो माण्हुनि खे उन मां कढण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं जवाबदारनि खे ॿधण जी कोशिशि, पकड़ण जी कोशिशि कंदा आहिनि। त जेतिरे क़दुरु इन जी एक्सपर्टीज़ आहे न, उहा डिस्ट्रिक्ट पुलिस लेवल ते पाकिस्तान में किथे बि न आहे। सिर्फ़ु शिकारपुर जी ॻाल्हि न आहे हिते, छो त इहो हाणे असांखे फील थिए थो जो हेॾो वॾो वाक़ियो ताज़ो थियो आहे, त उहे जेके मैकेनिज़म्स आहिनि उहे जेको आहे सो प्रोविंशियल लेवल ते
या कराची जे में असां वटि जेको आहे सो सेटअप्स आहिनि जेके इन ते कमु कंदा आहिनि ऐं उहे ई जेको आहे सो डिस्ट्रिक्ट पुलिस खे वक़्तनि फ़वक़्तनि पंहिंजे इनपुट सां जेको आहे सो उहो कंदा रहंदा आहिनि, इनपुट ॾींदा रहंदा आहिनि, जंहिंजे करे तव्हां सम्झो था त अहिड़ी क़िस्म जी ट्रेनिंग जी ज़रूरत आहे, पुलिस खे फैसिलिटेट करण जी ज़रूरत आहे, या BDS जी हिते ऑफिस हुजण जी ज़रूरत आहे? जी, BDS इज़ अ टोटली अगेन डिफरेंट सब्जेक्ट। BDS त उहो त हिते बिल्कुलु का फैसिलिटी न आहे उन तरह जी जेतिरे क़दुरु हे माना हाणे जहिड़े क़िस्म जी सूरत हाल थी वई आहे। ख़ासि तौर ते जैकबाद में जीअं मां रेगुलरली ॿुधंदा आहियूं त मुख़्तलिफ़ टाइम्स ते रेलवे ट्रैक्स ते ब्लास्टिंग थींदी रहंदी आहे, या ही जेके 5 सालनि में पोयनि में शिकारपुर या जैकबाद या इवन सखर में बि वाक़िया थींदा रहिया आहिनि नंढा वॾा, त उन हिसाब सां जेको BDS यूनिट आहे उहो हिकु त सखर बेस्ड आहे। उनखे जेको आहे सो मां सम्झां थो एटलीस्ट माना उनखे लाड़काणे में बि हुजणु खपे, उनखे शिकारपुर में बि हुजणु खपे, उनखे जैकबाद में बि हुजणु खपे ऐं ॿियनि ज़िलनि में बि हुजणु खपे ऐं उन्हनि जी ट्रेनिंग हुजे ऐं उन्हनि खे इक्विपमेंट हुजे। छाकाणि त ॾिसो न, हाणे सखर खां जैकबाद जेकॾहिं को बि का इवन सस्पिशियस मशकूक को थेलो मिले थो त उनखे रिट्रीव करणु, उनखे चेक करण लाइ जेसि ताईं सखर मां अचे तेसि ताईं तव्हां एक्सपोज़ कयो था इलाही सारियूं। मां केतिरे दफ़ा इहो ॿुधो हूंदो त जैकबाद में ख़ासि तौर ते को थेलो पियो आहे, यको उनखे घेरे में रखियो वेठा हूंदा आहिनि, जेसि ताईं उहा कलाक, हाणे त रोड ठही वियो आहे त थोरो टाइम घटि लॻे थो, अॻे त 2-2.5 कलाक लॻी वेंदा, त जेसि ताईं उहो अचे ख़ौफ़ वारी सूरत हाल प्लस हिकिड़ो सिर्फ़ु ख़ौफ़ न, ख़तरो बि ठीकु आहे न। त जेकॾहिं उहो उते ई यूनिट हुजे, उनखे प्रॉपर फैसिलिटीज़ हुजनि, उनखे प्रॉपर इक्विपमेंट हुजे, उनजी प्रॉपर ट्रेनिंग थियल हुजे, त मां सम्झां थो त इहो ऐं इन सां जेको आहे सो तमामु क्विकली जेको आहे सो जल्दी सां उन्हनि शयुनि ते जेको आहे सो नज़र पई सघे थी ऐं उहो उन्हनि जो रिट्रीवल थी सघे थो। पुलिस डिपार्टमेंट में काफ़ी सारी ट्रेनिंग जी ज़रूरत आहे ऐं खोड़ सारी महसूसु कई थी वञे। उन खोट खे पूरे करण जे लाइ हुकूमत खे संजीदा थियणो पवंदो। हिते प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। साईं, शिकारपुर ज़िलो ॾोहारी ख़ासि तौर ते अगवा जी इंडस्ट्री तौरु मशहूरी माणी हिते सॼी सिंध में, ख़ासि तौर ते जेको शिकारपुर ज़िले जो गोलो दड़ो थाणे वारो इलाइक़ो आहे, इन्हनि इलाइक़नि में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हुनि खे अगवा करे हिते रखियो वेंदो, जिते पुलिस जे लाइ बि नोगो एरिया हुयो ॼणो। हाणे उहा सूरत हाल कीअं आहे? नहीं, प्रैक्टिकली हाणे त शिकारपुर में जेको आहे सो अगवा जी वारदात रीसेंट पास्ट में त का बि न आहे ज़िले जे अंदरि। अॻे बि जेको शिकारपुर जे अंदरि जेको बेसिकली जंहिंजे करे बदनाम थी वियो, तव्हां मशहूरु चयो, मां चवंदुमि बदनाम थी वियो, उहो इन ई करे थियो हुयो जो सिर्फ़ु हिते अगवा जी वारदात न थींदी, पर मुल्क जे जीअं तव्हां चयो त ॿियनि हिसनि मां ऐं सिंध जे ॿियनि हिसनि मां माण्हू अगवा थी करे हिते थम थींदा हुया। उन ई करे जॾहिं उनजी व्हीलिंग डीलिंग हिते ई थींदी त उन हिकिड़ो बाक़ाइदा जेको आहे सो हिकिड़ो इम्प्रेशन ॾेई छॾियो त बाबा हे हिते हिकिड़ी वॾी इंडस्ट्री आहे ऐं नोगो एरियाज़ आहिनि। हाणे रीसेंट काफ़ी तक़रीबन साल खनि खां हिते मुख़्तलिफ़ औक़ात ते ऑपरेशन्स थिया आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, जिथे इहे इन क़िस्म जा नोगो एरियाज़ हुया या जेके हिकु तरह सां नोन थम जा जॻह हुया, उहे सभु क्लियर थी चुका आहिनि। हाणे न सिर्फ़ु ज़िले में बल्कि इवन बाक़ी सूबे जे बि कंहिं इलाइक़े जे कंहिं माण्हू जो हिते थम थियण जो इतला न आहे। भले जेके थम कंदड़ माण्हू आहिनि या क्रिमिनल्स जेके आहिनि, इनखे फ्यूडल लॉर्ड्स जे तरफ़ां केतिरी सपोर्ट हासिलु हुजे थी? से हाणे इहे त ॾिसो, हिकिड़ो हिस्टोरिकली हिकिड़ी शइ हूंदी आहे या हलंदी आहे हमेशह त जेको आहे सो ॾुआरी खे जेको आहे सो का न का सगारी धुर जेका आहे उहा किथे न किथे सपोर्ट कंदी आहे। ऐं उनखां अलावा तव्हां ॾिसो जेके ट्राइबल क्लैशिस आहिनि, उन बेसिकली इहे सॼो जेको अपर सिंध में क्राइम जो डायनामिक्स आहे उनखे हिकिड़ी नऊं ट्विस्ट ॾेई छॾियो आहे। मजबूरी बि तव्हां हुनखे उन्हनि जे पर्सपेक्टिव खां सोचियो त शायदि उन्हनि जी मजबूरी बि हुजे, जॾहिं ॿी धुर तव्हां उन्हनि जो जहिड़ा थियनि था त इन क़िस्म जा मसइला कॉन्स्टेंटली हलंदा रहनि था ऐं उहे इन जूं शिकायतूं बि अक्सर ईंदियूं आहिनि। त उहे के जेको आहे सो सगारियूं धुरूं जेके आहिनि उहे जेके बि पॉलिटिकली हुजनि या हुजनि, त उहे सपोर्ट जी हिकिड़ी इहा थ्योरी हलंदी आहे, ईअं न आहे त न आहे हलंदी। ऐं इन जूं जेको आहे सो मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ फोरम्स ते इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि। इन हवाले सां जेके ॾोहारी माण्हू आहिनि, ज़ाहिर आहे फ्यूडल लॉर्ड्स जी तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़ो पुराणो इहो तरीक़ेकार रहियो आहे, सगारियूं धुरियूं उन्हनि खे सपोर्ट कनि थियूं। पुलिस खे पुलिसिंग में बि उन्हनि जी मज़ामत खे मुंहुं ॾियणो पवे थो।
साईं हाणे ॾिसो इहो त पंहिंजे पाण ते आहे त तव्हां पंहिंजो जेका तव्हांजी एरिया ऑफ अथॉरिटी आहे या जेको तव्हांजो पावर जेको तव्हांखे सरकार या कानून तव्हांखे ॾिनो आहे तव्हां उन मां केतिरो कंसीड कयो था पंहिंजो एरिया केतिरो तव्हां ॿिए खे ॾियो था इहो त हाणे पर्सन टू पर्सन वेरी करे थो तव्हां कंहिंखे केतिरी मदाख़लत जी इजाज़त ॾियो था पुलिस केतिरी गैर सियासी आहे से हाणे पुलिस सियासी आहे या गैर सियासी आहे हिन जो फ़ैसिलो शायदि मां बीइंग अ गवर्नमेंट एम्प्लॉई नथो करे सघां उहो त जनरली पब्लिक कंदी मुख़्तलिफ़ उन जा पैरामीटर्स आहिनि उन्हनि खे ॾिसी करे पब्लिक इन ॻाल्हि खे डिसाइड कंदी त केतिरी सियासी आहे केतिरी सियासी हुजणु खपे केतिरी न हुजणु खपे भले तव्हां हिते पुलिस जा ज़ाहिर कमांडर आहियो सॼे ज़िले जी पुलिस जा तव्हांखे को अहिड़े क़िस्म जी को फोर्स विधो वञे थो को प्रेशर ॾिनो वञे थो त हीउ ॾोहारी माण्हू आहे हिनखे छॾियो या हीउ सूबेदार असांजी पसंदि जो आहे हिनखे हिते रखो बिल्कुलु न मां तव्हांखे ऑनेस्टली ॿुधायां असांजे ज़िले में 35 पुलिस स्टेशन आहिनि उन मां हिकु बि माण्हू जे लाइ कॾहिं कंहिं रीसेंट मतिलबु मूंखे हाणे तक़रीबन 4 महीना थियनि था मूंखे त कंहिं फ़ोन बि न आहे कई एट टाइम्स मूंखे ॾाढी हैरत थींदी आहे त लॻे थो या त हाणे इहो माहौल चेंज थी वियो आहे या छा आहे नोबडी हैज़ अप्रोच मी तव्हांजी पंहिंजी पोस्टिंग सियासी आहे या इंतज़ामी आहे मुंहिंजी पोस्टिंग सियासी आहे या इंतज़ामी आहे हिन जो जवाबु तव्हां आई जी खां वठो इन जो जवाबु आई जी ॾेई सघे थो ज़ाहिर आहे आई जी त मथी सतह ते वेठो आहे हिते तव्हांखे बग़ैर कंहिं अप्रोच लॻाइण जे पोस्ट कयो वियो एग्ज़ैक्टली तव्हां का बि अप्रोच न कई जेकॾहिं अप्रोच हुजे हा त उहो मूंखे बि केरु अप्रोच करे हा न त 35 थाणा आहिनि उहो किथे को लॻायो भला पुलिस में जेका ॻाल्हि कई वेंदी आहे कारी रिढुनि जी माज़ी में असां शिकारपुर जे हिकु एसपी सां जॾहिं इंटरव्यू कयो होसीं उन ॿुधायो हो त मुंहिंजे हिन शिकारपुर ज़िले जी पुलिस में काफ़ी सारियूं कारियूं रिढूं आहिनि ॾोहारियुनि जा इंफॉर्मर आहिनि उन्हनि खे असां पकड़ियो आहे उन ख़िलाफ़ु कार्रवाई बि कयूं था उहे हाणे बि मौजूदु आहिनि ॾिसो 5 आङिरियूं बराबरि न आहे हूंदियूं तव्हां चई सघो था त तव्हांजी मीडिया में सभु माण्हू ठीकु आहिनि जवाबु ॾियो खीर जो धोतल को मञोसीं ठीकु हाणे मूंखे कंडक्ट करणु ॾियो ठीकु आहे न जॾहिं 5 आङिरियूं बराबरि न आहिनि तव्हांजो शोबो बि हर तरह जा माण्हू आहिनि छो असां या तव्हां या केर बि हिन माशरे जी रिफ्लेक्शन आहियूं असां छो त असां हिते जा आहियूं त जहिड़ो हिन माशरे जो ओवरऑल जोड़जक हूंदी असां उन शइ खे रिफ्लेक्ट कंदासीं ठीकु आहे न इन ई नमूने जेकॾहिं मां मीडिया जी ॻाल्हि कंदुमि त उहा मीडिया बि जेकॾहिं हुन में का चङाई आहे त उहा बि हिन समाज जी रिफ्लेक्शन आहे जेकॾहिं हुन में का ख़राबी आहे उहा बि हिन समाज जी रिफ्लेक्शन आहे लाइकवाइज़ असां बि ईअं आहियूं छो त असां भर्ती हिन ई माशरे मां थिया आहियूं न ईअं त न आहे त असांखे को इंडिया मां या कंहिं ॿिए मुल्क अफ़गानिस्तान मां खणी अची असांखे जेको भर्ती कयो अथनि त ज़ाहिर आहे जेके असां में का चङाई आहे त उहा हिन माशरे जी आहे जेकॾहिं का उणाई आहे का ख़राबी आहे उहा बि हिन माशरे जी आहे त कार्यनि रिढनि जे हवाले खां यकीननि हूंदियूं ऐं आहिनि ऐं हमेशह खां रहियूं आहिनि इहो चवणु त जेको आहे सो को वक़्तु बि माना अहिड़ो रहियो आहे जॾहिं कॾहिं बि न हुया त इहो बि बिल्कुलु हिकिड़ी ख़ाम ख़्याल भला ईअं कॾहिं अहिड़ो कोई थियो आहे तव्हां का कार्रवाई जे लाइ अहकामात ॾिना हुजनि हुकुम जारी कया हुजनि ऐं पुलिस जे माण्हुनि मां ई का उन्हनि ॾोहारियुनि ताणी इंफॉर्मेशन वेई हुजे तव्हांजा उहे रेड्स फेल्यूअर थी विया हुजनि साईं ॾिसो इहो रेड्स फेल्योर थियणु या न मिलणु जनरली रूरल एरिया में जेको रेड थींदो आहे न उहो उन जा मुख़्तलिफ़ हिकिड़ा फैक्टर्स हूंदा आहिनि जंहिंजे करे उहो कॾहिं कामयाबु थींदो आहे कॾहिं न थींदो आहे ठीकु आहे न त उहो उन में एट टाइम्स थी सघे थो मुमकिन हुजे इंफॉर्मेशन जेको आहे सो लीक थियणु पर हाणे जॾहिं खां इवन पुलिस वारनि खे त पाण खे ख़बर आहे इवन ॾोहारियुनि खे ख़बर आहे त फ़ोन जी मॉनिटरिंग केतिरी थींदी आहे त मां सम्झां थो उनजो हाणे रिवाजु तमामु घटिजी वियो हूंदो भला हिते क़बीलाई जेके झेड़ा थियनि था तव्हां छा उनखे एनालाइज़ कयो आहे त उहे जेके भोतारकी जेका कंस्पायरेसी आहे उहा उन में इन्वॉल्व आहे हथ सां उहे क़बीलाई झेड़ा कराइनि था से हाणे इहो त हाणे मां त कंहिंजे पर्सपेक्टिव खे नथो चई सघां त उन्हनि उहे कराइनि था या नथा कराइनि पर जेको आहे अहिड़ा एलिमेंट्स को तव्हांखे पुलिसिंग दौरान खे बेसिकली ॾिसो असल में जेसि ताईं जेको आहे सो इन ते स्टेट जी रिट प्रॉपरली उहो न थींदी न इक्वल जेतिरे जेके बि जहिड़ींदड़ धुरियूं हुजनि उन्हनि जे ख़िलाफ़ु इक्वल उहो न थींदी पोइ जेकॾहिं केरु इवन चाहे बि सही जहिड़ो कराइणु तॾहिं बि उहो नथो माना कराए सघे जेकॾहिं स्टेट पंहिंजी रिट जेको आहे सो बराबरि बुनियाद ते जेकॾहिं हले ऐं हुन में इहो न हुजे त उहो कंहिं हिकिड़े पासे जी वंगार वहे थी या हिकिड़े पासे खे हिकिड़ी धुर बर आहे त उहो न हुजे त यकीनन भले केरु चाहे बि सही हुन सां को फ़र्क़ु नथो पए स्टेट उन डगर ते हले पई अगेन तव्हां जेको आहे न ॾाढा जनरलाइज़ सवाल कयो था ऐं स्पेसिफिक जे तरफ़ वञो नथा
या त तव्हां इहे सुवाल आई जी सिंध खां कयो त वधीक बहितर आहे। त मां अहिड़े क़िस्म जी तव्हांखे सूरत हाल मां अंदरून सॾ तव्हांखे में वधीक फील कई वञे थी, क़बीलाई झेड़नि जी जेका सूरत हाल आहे हिन इलाइक़नि में वधीक हुजे थी। तव्हां हिते पुलिस जा कमांडर आहियो, तव्हां उनखे वधीक वेझो को महसूसु कयो था? तव्हां मूंखां या त स्पेसिफिक जीअं शिकारपुर जो पुछणु शुरू कया, जेके बि सुवाल हुयो मां तव्हां स्पेसिफिक शिकारपुर ते ॿुधायो का अहिड़ी जी। सूरत हाल आहे? ॾिसो स्टेट जेका आहे न, जीअं हाणे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा जेके बि जहिड़ा आहिनि उन में असांजी पॉलिसी जेका आहे उहा नॉन टॉलरेंस जी इन ताईं आहे त असां ॿिन्हिनि जेके बि मिसाल तौरु ॿ धुरियूं आहिनि त उन्हनि ते इक्वल जेको आहे सो कार्रवाई कयूं। त उन में असां कार्रवाई वक़्तनि फ़वक़्तनि कंदा आहियूं ऐं उनजे नतीजा ईंदा आहिनि। मुख़्तलिफ़ धुरियूं अप्रोच कंदियूं आहिनि। हाणे रिसेंटली शर ऐं कहरनि जो ठाह थियण वारो आहे, विच में टाइम बि रखिजी वियो, वरी टाइम थोरो अॻियां वधी वियो आहे। त इहे जेको आहे सो कॉन्स्टेंट हिकिड़ो प्रोसेस हलंदो रहंदो आहे, जंहिंमें जेको आहे सो फ़ैसिलनि जी तरफ़ ॻाल्हियूं वेंदियूं आहिनि ऐं पोइ मसइला हल थी वेंदा आहिनि। वॾी महिरबानी साकिब इस्माइल मेमन साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, SSP शिकारपुर साकिब इस्माइल मेमन साहब जो चवणु आहे त को खीर जो धोतल हिते को बि कोन्हे। हर हिकु खाते में कारियूं रिढूं मौजूदु आहिनि, उन्हनि खे सफ़ायो करणु इलाही सारो ॾुखियो आहे। बहितरी जे लाइ कोशिशूं करे सघजनि थियूं, जेके कयूं वञनि थियूं उहे कोशिशूं जारी आहिनि ऐं ॾोहारी सरगर्मियूं ज़ीरो करणु तमामु घणो ॾुखियो आहे, उहो पॉसिबल बि न आहे ज़ाहिर आहे। ऐं पुलिस खाते में खोड़ सारी बहितरी आणण जी ज़रूरत आहे। उनजो इहो चवणु आहे त उनजी पंहिंजी मुक़ररी बि का सियासी कोन्हे, उनखे इंतिज़ामी लिहाज़ खां हिते मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंजे करे उहो कंहिं सियासी असर रसूख़ खे क़बूल कोन था करनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।